पनो आकिल मां अहम ख़बर आहे वां शेयर कयूं पिया। ईद ॾिहाड़े धाड़ियल न था अगवा थी वियल नौजवान खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। बाइजी थाणे जी हद नूराजा ॻोठ वासी नौजवान अब्दुल जब्बार समेजो खे हथियारबंद अगवा करे विया हुआ। पुलिस पारां नौजवान खे शिकारपुर जे महमूदाबाग थाणे जी हद मां कार्रवाई बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर आहे पनो आकिल मां ईद ॾिहाड़े धाड़ियल न था अगवा थी वियल नौजवान खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। बाइजी थाणे जी हद नूराजा ॻोठ वासी नौजवान अब्दुल जब्बार समेजो खे हथियारबंदनि अगवा कयो हुयो। पुलिस पारां नौजवान खे शिकारपुर जे महमूदाबाग थाणे जी हद मां कार्रवाई बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं पनो आकिल मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अयास शेख खां। अयास, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पनो आकिल भरिसां ईद ॾिहाड़े हथियारबंदनि मथां अगवा थी वियल नौजवान अब्दुल जब्बार समेजो खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। 4 ॾियारा अॻु बाइजी थाणे जे हद ॻोठ नौराजा जे रहवासी अब्दुल जब्बार समेजो ऐं संदसि भाउ अब्दुल फताह समेजो खे हथियारबंदनि मजनू दमदमे वटां अगवा करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते अब्दुल फताह समेजो खे ज़ख़्मी करे अब्दुल जब्बार समेजो खे अगवा करे फ़रार थी विया, जंहिंखे अॼु पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। इन सिलसिले में SSP सखर जो चवणु आहे त बाज़ियाब थियल नौजवान अॼु शिकारपुर जे महमूदाबाद वारे थाणे में पुलिस कार्रवाई बाद बाज़ियाब करायो वियो आहे। ठीकु आहे, वञ, महिरबानी अयास तफ़सील खां आगाह करण जे लाइ।